नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दारावाण में खबर ॾींदा हलूं त स्काउट अल अब्बास रजिस्टर्ड कंडरा जी अहम गॾिजाणी मीर फज़ल हुसैन टालपुर जी सदारत में थी गुज़री है, जंहिंमें नई बाडी चूंडिजी वई। सरपरस्त मीर फज़ल टालपुर, कैप्टन अब्दुल वाहिद मंगी, जनरल सेक्रेटरी सज्जाद अली मेमन, खजानची सईद गुलाम मेहंदी शाह, प्रेस सेक्रेटरी सफदर अली पठान ऐं ऑर्गेनाइज़र में सैयद अरशद हुसैन शाह, मीर हुसैन अली, मीर अजीब अली टालपुर ऐं अज़हर हुसैन पठान खे चूंडियो वियो। इन मौके ते सरपरस्त मीर फज़ल हुसैन स्काउट अल अब्बास जो मुकम्मल तारुफ़ करायो ऐं नवनि आयल मेंबरनि खे भलीकार चयो ऐं कैप्टन अब्दुल वाहिद मंगी चयो त असांजी तंज़ीम जो मक़सद फ़ुर्ग, आज़ादारी, फलाह, बहबूद ऐं ॾुखियनि हालतनि में मुल्क ऐं क़ौम जी मदद करण, तहफ़ुज़ फ़राहम करण आहे। बाद में तंज़ीम खे फ़ाल करण ऐं नई मेंबर साज़ी करण जा फ़ैसिला पिणु कया विया। इन मौके ते सैयद ज़ीशान हैदर ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।